तालके हैदराबाद के ॻोठ गुलाम रसूल बाराम जा रवासी कब्ज़ा माफ़िया ऐं पुलिस ॾाढाइनि ख़िलाफ़ हैदराबाद प्रेस क्लब पहुची विया। यूनियन काउंसिल बोराम जे समय औरतनि मर्दनि ऐं मासूम ॿारनि निठण उस में एहतजाजी रैली कढी मुज़ाहिरो कयो। मुज़ाहिरे जी अॻुवाणी सैयद गुलाम शाह, गुल मोहम्मद मल्ला, अकबर शाह ऐं ॿियनि कई। मुज़ाहिरीन जो चवणु हो त बाअसरनि जी बछ ते पुलिस जमादार बचल बाराम, विकियो परियाड़, सरदार अहसान जखाराणी हथियारनि जे ज़ोर ते असांजी अबाणी ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। इहो बदमाश टोलो रेवेन्यू ऐं पुलिस अमलदारनि सां मिली करे कूड़ा ज़मीननि जा खाता ठाराए मिसकिननि खे ब्लैकमेल कनि था ऐं किरोड़नि रुपया भत्तो वसूल कनि था। मुज़ाहिरीन चयो, जमादार बचल बोराम ऐं संदसि साथियुनि खे पुलिस ऐं बाअसरनि जी पुठभराई हासिलु आहे, जंहिं सबबि बदमाश टोले हिन वक़्तु असांजे 11 एकड़ ज़रई ज़मीन ते कब्ज़ो करे छॾियो आहे, जेका केतिरा ई ॾहाकनि सां असां पोखींदा पिया अचूं। उन ते कब्ज़ो करणु असां सां सरासर नाइंसाफ़ी। मुज़ाहिरीन चयो, असांजी अपील आहे पीपल्स पार्टी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी, वज़ीर आला सिंध सैयद मुराद अली शाह, IG सिंध पुलिस, SSP हैदराबाद ऐं ॿियनि वसवारनि खे त करप्ट टोले खे कानून जी गिरफ़्त में आणे असांजी ज़मीन आज़ादु कराई वञे। ॿी सूरत में पेरें उघाड़ा ऐं पेट बुखिया ई हारी कुझु बि करे सघनि था, जॾहिं त एहतजाजी तहरीक पूरी सिंध लेवल ताईं हलाई वेंदी। कैमरामैन टीम सां गॾु मोहम्मद अली रिंद, MNN TV, हैदराबाद।